जोही में समाजी तंज़ीम पारां राग जी सिख्या बाबति 5 ॾींहंनि जो तरबियती वर्कशॉप मुनक़िद करायो वियो, जंहिंमें जोही ऐं काछे जे 2 ग्रुपनि खे रागदारी जे ॼाणू उस्ताद अमीर अली सिख्या ॾिनी। उन मौक़े ते राग जे ॼाणुनि हाकिम अली शाह बुखारी, माशूक ब्रह्माणी ऐं अब्दुल फताह डायरी राग जी तारीख़ ऐं उन जी अहमियत बाबति ॻाल्हायो। रागदारी जी सिख्या ॾींदड़ उस्ताद अमीर अली सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंधु धरती ते क्लासिकल राग जी ओसर तमामु घटिजी रही आहे, जंहिंखे बचाइण लाइ निकितो आहियां। उन चयो त जेको जोही ऐं काछे मां आवाज़ु उथंदो उन जी रोशनी सॼी सिंध में फैलिजंदी। संदसि चवणु हो त सिंधी राग में जोग, प्रभाती, कारायल, कापायते, घातू, राणो, सूरठ सुर आहिनि, जेके मौजूदु रागियुनि वटि आरोही ऐं अमरोही नथी मिले। हुन चयो त सिंध में 1 सैकड़ो रागी हूंदा जिन खे आरोही ऐं अमरोही जी ख़बर हूंदी। यादि रहे त आरोही ऐं अमरोही सां ई राग शुरू थिए थो, जंहिंखे मुहक़िक़ सारेगामा पाधानी सा ऐं सानी धापा मागारे साबे यानी राग में सरगम जो बुनियादु ई इहो हुजे थो। इल्म मौसीक़ी जे तसलसल सां मां हिकिड़े फ़क़ीर घराणे राग जे फ़क़ीर घर सां तालुक़ आहे मुंहिंजो ॾाॾो ख़ान साहब हाजी ख़ैर मोहम्मद ख़ान अल मारूफ़ ख़ैरो ख़ान मुंहिंजे घराणे माई जीवनी ॾिनी। मुंहिंजे चाचा ग़ुलाम हुसैन मरहूम शेख आबदा परवीन ॾिनी। मुंहिंजे वालिद साहब ऐं मुंहिंजे ॾाॾा साईं सिंध ऐं हिंद में 2 मुल्कनि में शागिर्द ॾिना। उन्हनि शागिर्दनि जे नसल दर नसल मां हिन वक़्तु जेके कमु करे रहिया आहिनि उन्हनि में शफ़ी फ़क़ीर, मरहूम सादिक फ़क़ीर, अंबर महक, सनम मारवी, शाज़िया ख़ुश्क, दीबा सहर ऐं खोड़ सारा नाला मां केतिरा नाला खणंदुसि। हीउ सिलसिलो हिकिड़ो क़दीमी सिलसिलो आहे। हीउ सनम मारवी नालो मुंहिंजो रखियलु आहे। मारवी असांजो अज़ीम नालो आहे। मां हिकिड़ो हींअर ॿियो शागिर्दनि जो हिकिड़ो सुंग तयारु कयो, सावण मार्वल। त मार्वल पाण हिकिड़ी गुजारत आहे। असल में मार्वल भिटाई साईं जे सुर जो नालो आहे, जंहिंखे ढोलो मार्वल चयो वियो आहे। मूं उन ढोले मार्वल मां मार्वल ठाही ऐं सावण जेको शागिर्द आहे इन्हनि जो 2 जो जोड़ ठाहियुमि। पोइ उन्हनि जो कलाम हली पियो, यार मनावण आहे सिर जी बाज़ी लॻ जावे। उहा बाज़ी उन्हनि जी लॻी वई पर जल्दी खसिजी बि वई। ईअं केतिरा ई रागी मुंहिंजे हिन घराणे मां रूशनास थिया, महिनतूं करे निकिता। मां हिन वक़्तु सिंधी राग जेको आख़िरी पसाहनि में हली रहियो आहे, मूंखे नथो सुझे त असांजा सिंधी राग उन्हनि ते को महिनत कंदड़ को रागी हुजनि जीअं असांजो कामोड, असांजी प्रभाती, असांजो ज़िलो, असांजो लोढ़ाओ। इहे असांजा राग जेके क़ीमती राग आहिनि, सुर राणो, कोयहारी, सोरठ, सामूंडी, कापायती, कारायल, ॾहर, घातू, इहे सुर असांखां मोकिलाए रहिया आहिनि। जेकॾहिं इहा ई पोज़ीशन रही त मूंखे नथो सुझे त 25-30 सालनि जे अरसे में को राणे जी आरोही अमरोही रागी करे सघंदा। इनखे बचाइण लाइ असांजे मोहतरम दोस्त माशूक ब्रह्माणी, असांजे मोहतरम हाकिम अली शाह साईं जन, असांजे मोहतरम फतेह डाहरी साहब, असांजे ॿिए मोहतरम साबिर डाहरी साहब जन, इन जोही में हिकिड़ी शमह ॿारी आहे ऐं इन शमह ॿारण सां असां हिते 63 खनि शागिर्द जंहिंमें मेल फीमेल इन्हनि जो तादादु गॾु कयो आहे। ऐं मां उमेद कयां थो त जोही मां इहा शमह जेका ॿरी आहे
इन जी लाट पूरी सिंध ते पवंदी ऐं इहे मोतबर साबित थींदा मुंहिंजा रागी ऐं ही सिंधी राग जो तहफ़ुज़ करण में कामयाब थींदा। मौक़े का हाकिम अली शाह बुखारी सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में हक़ीक़ी राग जी संभाल न थियण करे उन जी सूरत ई बदिलिजी वई आहे ऐं असुलु राग असां खां विञाइजी वियो आहे। संदसि चवणु हो त मौसीक़ी रूह जी राहत आहे जेका दीवाननि चरियनि मस्तनि ऐं जानवरनि खे बि हिकु जाइ बीहारे छॾे थी। हींअर असां वटि बदकिस्मती सां राग कल्चर थी वियो आहे, सकाफ़त थी वई आहे, उहो इल्मु न रहियो आहे। तंहिंजे करे इहो मसइलो असां सभई महसूसु कयूं था। हाणे मसइलो इहो आहे जो असां वटि जेके घराणा आहिनि उहे सचपच त जेको ख़तमु थिए थो उन जी जाइ भरण वारो माण्हू कोन्हे को। मिसाल हिकिड़ो को हो दाणो उहो ख़तमु थियो त हाणे पोयों को माण्हू कोन्हे को, हाणे बाक़ी हिकिड़ो दाणो वञी रहियो आहे ऐं तंहिंजे करे असां ॾिसूं था त ॼण भई त ख़तरे में आहे इहा शइ। पोइ हाणे शाबस हुजे माशूक खे असां पंहिंजे मुंहं सां बि पिटियूं था, सची पची ॻाल्हि इहा आहे त यार हीअ ॻाल्हि छा थो थिए। पर छा आहे त इदारा जेके आहिनि वॾा जिन में सघ आहे, जिन में वसीला आहिनि, उहे उन नमूने में असांजो साथ नथा ॾियनि। पर पोइ बि हिनखे असांजे माशूक खे शाबस हुजे सची पची जो ही सिंध में पहिरियों मिसाल आहे जो कंहिं NGO खे राग जो प्रोजेक्ट मिलियो आहे। न त हुननि वटि इहो न आहे, हुननि वटि ॿिया खोड़ प्रोजेक्ट आहिनि पर राग जे नाले सां हुननि वटि प्रोजेक्ट आहे ई कोन को। तंहिंजे करे मां सम्झां थो ही पहिरियों इतफ़ाक़ आहे ऐं ॾाढो असांजे लाइ ॾाढो ख़ुशि आईन आहे जो असांखे इहो प्रोजेक्ट कुझु अरसे लाइ मिली वियो आहे। असां उमेद कयूं था त इहो इनशाअल्लाह मुस्तक़िल थींदो। तालीमदान अब्दुल फताह ॾाहिरी जो चवणु हो त सिंध में राग खे बचाइण लाइ इदारा न हुजण बराबरि आहिनि, जंहिं करे हक़ीक़ी राग अणलभ थींदो पियो वञे। हुन चयो त राग वैराग ज़रिए ई मुल्क मां इंतिहा पसंदी खे ख़तमु कराए सघिजे थो। मौसीक़ी तख़लीक इंसानी जीअं थी त पहिरीं सरगर्मी मौसीक़ी। मौलाना रूम पंहिंजी मसनवी में आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं रूह फूकियो वियो उनखे हुन बांसुरी सां निस्बत ॾिनी आहे त जॾहिं हवा अंदरि दाख़िल थी त उन जेको आवाज़ पैदा कयो उहो सुर हुयो ऐं जीअं रूह आयो त हुन सां जॾहिं दिलि धड़कणु शुरू कयो त दिलि जो धड़को पंहिंजी लय में अची वियो। सुर ऐं लय वजूद वरितो। सुर लय इंसान जो हिसो आहिनि ऐं हर दौर में, हर तहज़ीब में, हर क़ौम में मौसीक़ी हिसो आहे। पर एशिया ऐं ख़ुसूसन सिंध जो मौसीक़ी जो हिकिड़ो पंहिंजो अंदाज़ आहे, पंहिंजो रचाव आहे जेको शायदि पूरी दुनिया में किथे बि कोन्हे को। हर दौर में मौसीक़ी जा ॿ क्लास रहिया आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू जेके फोक आहिनि या मक़बूले आम आहिनि, उहे उन मौसीक़ी खे पेश कंदा रहिया। उन सां गॾोगॾु हिकिड़ो क्लास उहो रहियो आहे जंहिं उन मौसीक़ी खे क़ाइमु रखियो आहे। पर बदकिस्मती सां वक़्तु गुज़रण सां ॻाइण वारो तबिको त पंहिंजी जाइ ते रहियो, पर जेके माण्हू उन मौसीक़ी जे बुनियाद खे क़ाइमु कयो बीठा हुया उहे कमज़ोर थींदा विया ऐं उन सां मौसीक़ी जा बुनियाद कमज़ोर थी विया। इन सिलसिले में सिंध जी मौसीक़ी ते उस्ताद अमीर अली ख़ान तमामु वॾे घराणे जो चश्मो चराग़ आहे। उन सिंध जी मौसीक़ी ते वॾो कमु कयो आहे, ख़ुसूसन शाह साहब जी सुरनि ते, शाह साहब जी मौसीक़ी ते, शाह साहब जे कलाम खे, शाह साहब जे रागनि में कंपोज़ करणु, शाह साहब जे कलाम खे सॼी सिंध जे फ़नकारनि ॻायो आहे। पर जंहिं तिर्ज़ सां, जंहिं अंदाज़ सां उस्ताद जंहिं राग में, जंहिं सुर में शाह साहब जो कलाम हुयो उनखे उन में कंपोज़ करे उन जे लाइ तमामु वॾो दाद लाणे। आख़िर में नौजवान ॻाइणी शबाना गुल उस्ताद अमीर अली ख़ान खां उस्तादी वठण जी रस्म तौरु धाॻो ॿधायो।